सऊदी अरब समेत नार मुल्कनि में अॼु ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। मस्जिद अल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद जी निमाज़ जा वॾा इज्तिमा, लखें मुसलमाननि पारां निमाज़ी अदायगी। ऑस्ट्रेलिया में बि अॼु ईद मल्हाई पई वञे। वज़ीर आज़म एंथोनी अल्बानीज़ सिडनी जी मस्जिद पहुची मुबारकबाद ॾिनी। अमेरिका ऐं कैनेडा में बि अॼु जुमे ते ईद उल फितर मल्हाइण जो इम्कान। भारत, बांग्लादेश, श्रीलंका, मलेशिया ऐं इंडोनेशिया में चंड नज़र न आयो। ईद सुभाणे थींदी। पाकिस्तान में अॼु टीहों रोज़ो आहे। ईद सुभाणे मल्हाई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी नवाबशाह पहुची वियो। सदर ईद उल फितर जा 3 ॾींहं आबानी शहर में रहंदो। सदर आसिफ अली ज़रदारी मक़ामी अॻवाननि सां मुलाक़ातूं बि कंदो। नसीराबाद, कंबरवार, हजाम, शुरू ऐं भिरिया रोड समेत मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राॼ। कोहीड़े सबबि नज़र जी हद घटिजी वई। M9 मोटरवे ते ट्रैफ़िक रवानी मुतासिर। मोटरवे पुलिस पारां ड्राइवरनि खे फॉग लाइट्स इस्तेमालु करण ऐं रफ़्तार घटि रखण जी हिदायत। ईद जे पहिरें ॾींहुं बि गजगोड़ सां बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त 24 खां 27 मार्च ताईं ओलह हवाउनि जो नओं सिलसिलो दाख़िल थींदो। कराची में बि बरसाति जी अॻकथी। कराची में ताज़ो तेज़ बरसाति दौरान हादिसनि में 19 माण्हू फौत, 60 खां वधीक ज़ख़्मी थिया हुआ।